तेरा नबी ओ सोना नबी आका तेरे जिया कोई नहीं। मेरा नबी जमील फकीर वाले आवाज जो सुभान अल्लाह। मेरा नबी ओ तेरा नबी आका तेरे जिया कोई नहीं। इब्ने हशाम तो लिखे मुझे दिल पर हबीब जी उम्र 4.5 साल, यानी उम्र 4.5 साल। महबूब करीम जी उम्र घर में सरकार मुझा सोना महबूब करीम पंहिंजे घर में तशरीफ फरमा थियन। मक्की जा बाशिंदा अबू कुबैस पहाड़ी जे मथा आया। बरसात न थी वसे, मींहुं नथो पवे। ओ मुंहिंजा मौला असां जूं नदियूं सुकी वयूं, असांजा किनारा सुकी विया, असांजा गाह ख़त्म थी विया, बकरियूं थियूं बुख मरन। मुंहिंजा मौला पंहिंजे रहमत जी का बरसात नाज़िल फरमा। काफ़ी अरब जा माण्हू अबू कुबैस पहाड़ी ते चढ़ी दुआ करियो, फलाणे नबी जो वसीलो, फलाणे नबी जो वसीलो, फलाणे नबी जो वसीलो वठी दुआ घुरो, पर दुआ कबूल कान वई थे। आतफी आवाज आयो, ओ अरब वारो, ओ मक्के वारो, तव्हांजी दुआ कबूल थींदी, तव्हांजो अर्ज़ मञबो, बरसात वसंदी, मींहुं वसंदो, पर मां अल्लाह जो हिकिड़ो शर्त आहे। मां अल्लाह जो हिकिड़ो शर्त आहे। कहिड़ो? ख़ुदा तो फरमाए तव्हांजे कबीले में क़ौम में जेको सुहिणे में सुहिणो हुजे, जेको सुहिणे में सुहिणो हसीन में हसीन हुजे, उनखे खणी अचो अबू कुबैस पहाड़ी ते। उहो दुआ घुरंदो, मां रब मींहुं वसाईंदुसि। जो सुभान अल्लाह। अज तारमा मूंखे भी घणनि सालनि खां पोइ हिन मस्जिद में दावत ॾिनी वई आहे। मुंहिंजा वालिद उस्तादुल उलमा काफ़ी हिन मस्जिद में तक़रीर कंदा हुआ। दुआ कयो त अहिड़ा आशिक हुज़ूर जा जलसा कंदा रहनि, सुभान अल्लाह, आशिकनि जूं दिलियूं ठाहींदा रहनि। ओ मुंहिंजा दोस्त अरब वॾा सियाणा हा, हेॾे तवजो, हेॾे ख़्याल कयो। अरब वॾा सियाणा हा, होशियार हा। अबू कुबैस पहाड़ी का लही मक्के जे शहर में आया, ऐलान कयो बाबा हाणे ॾिसो पुराणा माण्हू गॾु कयो, कोढ़ा माण्हू गॾु कयो, उन्हनि में ॾिसो त कहिड़ो हसीनो जमील आहे। जेके पिंघे में सुता पिया न उन्हनि खे बि काहे अचो, वठी अचो उन्हनि में ॾिसो त उन्हनि में सुहिणो कहिड़ो आहे। जेके नंढी उमिरि जा ॿार आहिनि उन्हनि खे बि वठी अचो। 4 अमीन मुक़रर कयूं। फैसलो थींदो न वॾेरे वटि, नवाब वटि, भोतार वटि, पोइ पुॼाणा बाबा शाहिद जो साईं मुल साहिब अशाहिद अलल मुद्दई वल यमीनो अला मा अनकर। फरियादी जा शाहिद हूंदा त शाहिदनि ते क़सम आहे, न त जवाबदार क़सम खणंदो। दुरूद मुंहिंजे दिल पर हबीब जे मथां पढ़ंदो सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। 4 माण्हू अमीन मुक़रर थिया। बाबा हाजी फ़कीर मोहम्मद मिठल खे मुंतखब कयऊं, चाचे मोहम्मद हसन खे मुंतखब कयऊं, फ़कीर मोहम्मद यूसुफ खे, साईं फिदा हुसैन खे। 4 माण्हू हे अमीन आहिनि। साईं तव्हां फ़ैसिलो कजो हिन जमात में ॾिसो त कहिड़ो सुहिणो आहे। कुराड़ा सुहिणा आहिनि, नंढा ॿार सुहिणा आहिनि, नौजवान सुहिणा आहिनि, जेके आरामी पींगे में आहिनि उहे सुहिणा आहिनि। मुंहिंजे दिल पर हबीब जा ग़ुलाम आका जा परवाने, पुराना भी आया, नौजवान भी आया, जेके पिंगे में
में सुतलहा उन्हनि खे भी वठी आया मुंहिंजा सोना कुराड़नि खे ॾिठो उनमें सुहिणो कोन्हे जेके नंढा ॿार पींघे में सुतलहा उन्हनि में हसीनो जमील कोन्हे पर मुंहिंजा जेके सभु नंढी उमिरि जा कंहिंजी 5 साल कंहिंजी 6 साल कंहिंजी 4 साल असां तुंहिंजा लजपाल नबी साढा 4 साल उमिरि जी आहिनि सभिनी चइनि अमीननि चयो हे अब्दुल्ला जो पुटु सुहिणो आहे सुभान अल्लाह हे अब्दुल्ला साईं जो पुट जेको आहे इहो सुहिणो आहे सभिनी मुतफ़िक़ कयो हल बाबा सुहिणा हल कुल्हे ते खई महबूब करीम जी ज़ात खे अबू कुबैस जे पहाड़ी ते जाया अबू कुबैस जे पहाड़ी ते जो आया आशिक़नि जो इश्क जागी पियो हसीनन में हुस्न ईअं न कुल्हे वॾी आवाज़ जो सुभान अल्लाह हसीनन में हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी मथे ये हुजूर जा गुलाम आयो तो मूंसां गॾु चयो हसीनन में हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंड गॾु कजल भले मैदान में चल प्रिय खे कीअं पुॼंदा मथे ते हसीनन में हुस्न सुभान अल्लाह कयो न हर दुनिया में कोई सुहिणो आयो ई न हज़रत हसन जो अक़ीदो कंहिंजो नबी जो सहाबी आहे केरा ॾाढे गला केरा सहाबी आहे असहाबे रसूल साईं फरमाईंदा ओ हसन जी मुंहिंजा साईं मिंबर ते चढ़ी बि मिंबर ते चढ़ियो साईं फरमाईंदा हाणे मुंहिंजी नात पढ़ पर मोॾे मुंहुं करे पढ़ सुभान अल्लाह चवे तो खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐब कअन्नका क़द खुलिक़्त मा तशाउ अरे वाह आशिक को इश्क खुलिक़्त मुबर्रअन मिन कुल्लि ऐब कअन्नका क़द खुलिक़्त मा तशाउ ओ मुंहिंजा सुहिणा हबीब अल्लाह ताला तव्हांखे अहिड़ो ठाहियो आहे दुनिया में बेहद ठाहे मोकिलियो अथई असांजो अक़ीदो आहे त नबी बेऐब आहे कीअं थो चवे त नबी में ऐब आहे हम जैसा था हम जैसा खाता था पीता था अरे तू रेंगता है फर्श पर है उनकी गुजारिश पर फिर तू ये इंसान बशर तू भी बशर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक फरशुद सहे है दुनिया में कोई सुनो आयो ही ना है खुदा पाक एरो सुनो आयो ही ना है न चाहे दो खुदा न चाहे दो खुदा मिथल आयो असांजो या पुखे खादम फकीर तू सुभान अल्लाह जो यूसुफ जो भी जमाल हो हुस्न और जमाल हो मिस्र जो औरतों हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हुस्न जमाल वारो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हो हजरत बीबी जुलेखा के जो ओ जुलेखा तू हिकड़े गुलाम जे मथा चढ़ी थी पईया आशिक थी पईया खबरदार इन गुलाम के छॾे दे हजरत जुलेखा दी चवे तव्हांखे कहिड़ी ख़बर तव्हां मुंहिंजे यूसुफ जो जमाल ॾिठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे यूसुफ जो जमाल
डिठो ही कोने ओ मुझा सोना काजी याद इश्क वारो सबक तोजे अलबदा या वन नहाया हाफिज इब्न कसीर वारो इश्क जो सबक तोजे अल खसास कुबरा अल्लामा जलालुद्दीन सयूती इश्क वारो सबक तोजे सुभान अल्लाह नुज़हतुल मजालिस